अस्सलाम वालेकुम याली मदद दोस्तों जी दावा या तवजो पांचो खीरो बड़ो गामू उर्फ आसुक पवड़ सा मुकड़ो वीडियो ठायो है। सो इंशाल्लाह ॾही मारम खां पोइ मां यूट्यूब ते रखंदुसि। सो जंहिं बि दोस्तनि मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कियो आहे मां उनजो थोराइतो आहियां ऐं जंहिं दोस्तनि नाहे कयो सो मां उन्हनि खे हथ ॿधी अर्ज़ु कयां थो त महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं तव्हांखे नयूं शयूं ॾिसण जे लाइ मिलंदियूं। ऐं मां गामू सां तक़रीबन 3-4 वीडियो ठाहे आयो आहियां जेके ॾही मरम खां पोइ मां उहो वीडियो पंहिंजे चैनल ते रखंदुसि ऐं इंशाल्लाह उहो वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो। ऐं हिन वक़्तु मूं हीउ जेको वीडियो रखियो आहे उन में जेको आहे सो गामू वीडियो जी तयारी कहिड़े तरीक़े सां करे रहियो आहे उहो तव्हांखे हिन वीडियो में नज़र ईंदो। वॾी महिरबानी, मौला ख़ुशि करे। लाइट घटि हुई न मां तोखे गमी चयो। कड़ा भी यहाँ चलो जी यहाँ से रात चिकड़ो आज आप क्या होगा ना वो तो मैं बना लेंगे और इनके रखना होगा